ओम शांति। अजय मुरली तालिका 24 नवंबर 2022। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे बार पहिरों निश्चय करो कि मां आत्मा आया प्रवृत्ति में रहंदे पंहिंजी खे शिव बाबा जो ॿार ऐं पोतरो समझी करे हलो। यही मेहनत आहे। प्रश्न तव्हां सभु पुरुषार्थी ॿार कीअं हिकु गुह्य राज की सुठी रीति ॼाणंदा आहियो? उत्तर असां ॼाणंदा आहियूं कि हाँ अञा ताईं 16 कलाक संपूर्ण कोई भी न ठहियो आहे। सभु पुरुषार्थ करनि था। मां संपूर्ण ठही वेंदमि त इहे चइण जी ताक़त, मां संपूर्ण ठही रहियो आहियां, इहे चइण जी ताक़त कंहिंमें बि न थी सघंदी आहे। छो जी अगरि संपूर्ण ठही वञे त इहे शरीर ई छुटिजी वञे। शरीर छुटे त सूक्ष्म वतन में वहिणो पए। मूल वतन में त कोई वञी न सघंदो आहे। छो जी जेसि ताईं ब्राइड ग्रूम न वञे तेसि ताईं ब्राइड्स कीअं वञी सघंदियूं आहिनि। इहा बि गुह्य राज आहे न। गीत आहे मुखड़ो ॾिसी वटि प्राणी। ओम शांति। शिव भगवान वाच्य। हाणे इहे त ॿार सम्झी विया आहिनि कि हिननि जो नाम शिव त न आहे। जेका बि माण्हू मतलब ब्रह्मा बाबा जो नाम शिव थोड़ी है, वो तो निराकार शिव भगवान वास्ते है। ॿार सम्झंदा आहिनि कि निराकार त शिव बाबा खे ई चइबो आहे, ॿिया कोई मनुष्य मात्र जे लाइ न चईंदासीं। निराकार पतित पावन शिव बाबा ई ज्ञान जो सागर आहे। उहे इन तन द्वारा असांखे वेही सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे ई परम पिता परमात्मा चइबो आहे। पिता खे ऐं पंहिंजी आत्मा खे सम्झणो। मनुष्य खे पंहिंजी आत्मा जो पतो न आहे कि आत्मा छा चीज आहे। अंग्रेजी में चइबो आहे सेल्फ रियलाइजेशन। सेल्फ यानी आत्मा छा वस्तु। बस चईंदा आहिनि ब्रुकुटी जे विच में सितारो रहंदो आहे। बस सिर्फ़ चइण मात्र चई सघंदा आहिनि आत्मा सितारो आहे, निराकार। त उन्हनि जो बाप भी निराकार हूंदो, नंढो वॾो त थी न सघे। जीअं आत्मा आहे उहे ई परमात्मा आहे। वो सुप्रीम आहे, सभिनि खां ऊचते ऊच। पहिरियों त आत्मा खे सम्झणो आहे कि आत्मा कीअं कंहिंजी संतान आहे, वो कीअं पतित खां पावन ठहींदी आहे, वो कीअं पुनर्जन्म वठंदी आहे, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। पहिरियों त इहे नॉलेज खपे कि आत्मा छा वस्तु आहे। बाप ई अची करे आत्मा सां ॻाल्हाईंदो आहे कि आत्मा हिकु सितारे मिसल आहे, अति सूक्ष्म आहे, इन अखियुनि सां ॾेखारे में न ॾींदी आहे। आत्मा अति सूक्ष्म इन अखियुनि सां ॾेखारे नथी ॾे। ॾिसण जे लाइ, हुनखे ॾिसण लाइ दिव्य दृष्टि खपे। ऐं दिव्य दृष्टि सिवाय बाबा जी कोई ॾेई न सघे। पर हॉस्पिटल में केतिरो बि मथो मारनि आत्मा खे ॾिसण लाइ, परंतु आत्मा खे ॾिसी न सघंदा आहिनि। अति सूक्ष्म आहे। पहिरियों त इहे निश्चय खपे कि मां आत्मा अति सूक्ष्म आहे। बाप उन्हनि खे सम्झाईंदो आहे जिनजी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ हूंदल आहे। पोइ परमात्मा खुद ई रियलाइज कराईंदा आहिनि। उहा आत्मा थोड़ी कराए सघंदी आहे। परमात्मा खुद ई रियलाइज कराईंदो आहे कि मां तव्हांजो बाप बि अति सूक्ष्म आहे। ड्रामा में सॼी एक्ट नूंदल आहे। इन्हनि जे पार्ट में कुझु चेंज न थी सघे। बाप चईंदो मां कंहिंजी बीमारी आदि खे ठीक थोड़ी करे सघंदो आहियां। ये जिस्मानी बीमारी आदि त कर्म भोग आहे। तव्हां त मूंखे चईंदा आहियो पतित पावन नॉलेजफुल ज्ञान जो सागर असांखे अची करे पावन ठाहे राज्य सिखलाए। परमात्मा के सॾु कंदा आहिनि। पोइ विच में श्री कृष्ण किथां आयो। श्री कृष्ण के सभी गॉड फादर थोड़ी चईंदा आहिनि। सभी आत्माओं के जो बाप निराकार है, वो दुख करता सुख करता, वो कीअं अचे, कीअं पाठ वॼाए, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। शास्त्र आदि में त कुझु बि न आहे। गीता आहे सर्वशास्त्र में शिरोमणि। जंहिं गीता सां सतयुगी आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थी। पुठियां पोइ हुनजा ॿार निकिता। धर्मशास्त्र मुख्य कहिड़ो आहे उहो बि बाप जी सम्झाए थो। पहिरियों धर्मशास्त्र आहे गीता, हुन खां पोइ बाक़ी सभु शास्त्र निकिता आहिनि। जंहिंसां ब्रह्मांड सूर्यवंशी जंहिंसां गीता शास्त्र सां ब्रह्मांड सूर्यवंशी चंद्रवंशी धर्म जी स्थापना थी।
हाणे वरी थिए थी संगम युग ही ब्राह्मण धर्म आहे। तव्हां ॼाणदा आहियो बाबा असांखे ज्ञान था ॿुधाइनि। जंहिंसां असां शूद्र खां ब्राह्मण था ठहूं, पोइ असां सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदासीं। ये त पक्को यादि करणो खपे। परम पिता परमात्मा ब्राह्मण देवता क्षत्रिय धर्म जी स्थापना कई। बाबा आत्माउनि खे सम्झाईंदो आहे। कई बार पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करण में मूंझदा आहिनि। अरे तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो बाप शिव आहे। जीअं आत्मा ऑर्गन्स बिना कुझु न करे सघंदी आहे, उहा निराकार बाप खे बि त ऑर्गन्स खपनि न। उहा हिननि में अची करे सम्झाईंदा आहिनि आत्मा जो रूप छा आहे, परमात्मा जो रूप छा आहे। ये त चइण मात्र सही आहे। परमात्मा जो रूप बिंदी, परंतु उन्हनि में कीअं अविनाशी पार्ट नूंदल आहे जो कॾहिं मिटण वारो न आहे। ये कोई न ॼाणदा। संजी आत्मा में, बाबा जी आत्मा में कीअं पार्ट नूंदल आहे जेके कोई मिटाए न सघंदो आहे, परंतु पार्ट अनादि परंपरा खां हलंदो ईंदो आहे। हिनजी कॾहिं एंड न थींदी आहे। पुराणी दुनिया जी एंड थिए त नई दुनिया थिए। बाबा ई अची करे पतित दुनिया खे पावन ठाहींदो आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि मुख्य धर्म शास्त्री 4 आहे, जंहिंसां 4 धर्मनि जी स्थापना थी। पहिरियों गीता, पोइ इस्लामी, बौद्धी, पोइ क्रिश्चन, पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे। ये सब गीता जा पुत्र पोतरा थी विया। इन करे ॻाल्हि आहे श्रीमद भगवत गीता जो बाप अची करे ॿुधाई अथई। बाप चईंदो आहे न मां मनुष्य आहियां, न मां देवता आहियां, मां त उच निराकार परमात्मा आहियां। मां कल्प कल्प इन साधारण तन में अची करे तव्हां सभिनि आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। तव्हां ॼाणदा आहियो कि हाणे असां बरोबर ब्राह्मण ठहिया आहियूं, पोइ देवता ठहींदासीं। वृद्धि त थींदी वेंदी। हर कोई बीके ठहण मासी जो घर न आहे। सम्झाइबो आहे कि गृहस्थ व्यवहार में रहंदे पंहिंजे खे शिव बाबा जो ॿार सम्झो। तव्हां शिव बाबा जा पोतरा बि आहियो न। अज्ञान काल में हीअं न चईंदासीं कि मां दादे जो पोतरो बि आहियां, ॿार बि आहियां। तव्हां ॿार दादे जा आहियो शिववंशी। पोइ शिव बाबा एडॉप्ट करे बीके ठाहींदो आहे। वो निराकार थी वियो, वो साकार थी। जो जी निराकार रूप में तो शिव बाबा जा ॿार आहियूं, पोइ साकार में असां अचूं त ब्राह्मण ब्राह्मणियूं शिव बाबा जा पोतरा पोतरियूं आहिनि। निराकार बाप जा तव्हां ॿार आहियो, पोइ चईंदा आहियो ब्रह्मा द्वारा मां एडॉप्ट कंदो आहे त ब्रह्मा जा ॿार थियण जे कारण तव्हां मुंहिंजा पोतरा पोतरी थी वियो न। तव्हांखे वरसो शिव बाबा खां मिलंदो आहे। बाक़ी धर्म शास्त्र उन्हनि खे चइबो आहे जंहिंसां धर्म स्थापन थिए। वेदन सां कोई धर्म शास्त्र धर्म थोड़ी स्थापन थींदो, कुछ भी न ॼाणदा आहिनि। महाभारत भी धर्म शास्त्र न आहे। बाइबल धर्म शास्त्र आहे। गीता सां त देवी देवता धर्म स्थापन थियो। बाक़ी भागवत रामायण में त दंत कथाऊं लिखल आहिनि, उहे त धर्म शास्त्र न आहिनि। मूल ॻाल्हि आहे ही आत्मा खे सम्झणु। उहे पोइ चईंदा आहिनि कि आत्मा निर्लेप आहे, त उल्टो थी वियो न। वास्तव में आत्मा ई शरीर द्वारा खाईंदी आहे, वासना वठंदी आहे। दुख सुख आत्मा ई फील कंदी आहे। मां आत्मा पापात्मा चइबो आहे। पोइ आत्मा सु परमात्मा चइण रॉन्ग थी वियो। सेंटर ते अचण वारा कई ॿारनि खे पतो ई न आहे कि आत्मा छा चीज आहे। तव्हां खुदि चईंदा आहियो आत्मा स्टार आहे, हुननि में सॼो पार्ट भरियल आहे। आत्मा अति सूक्ष्म। आत्मा खे कॾहिं ॾिसी न सघंदा आहिनि हिन अखियुनि सां। हा, बाबा दिव्य दृष्टि सां साक्षात्कार कराए सघंदा आहिनि। साक्षात्कार कयो पोइ गुम थी वेंदो। पोइ बि तव्हांखे बुद्धि में निश्चय त करणो पए कि असां आत्माऊं अति सूक्ष्म आहियूं। जीअं विवेकानंद जो मिसाल ॿुधाईंदा आहिनि कि उन्हनि खे ज्योति जो साक्षात्कार थियो। ॾिठई ज्योति उन्हनि मां निकिरी मुंह में अची, परंतु ही त साक्षात्कार थियो न। बाक़ी सम्झाइण जी त ॻाल्हि ई न आहे। बाबा चए थो बाक़ी समाइण जी त ॻाल्हि न आहे कि कंहिंमें आत्मा समाइजी वञे ॿिए जी। आत्मा जो साक्षात्कार थियो त छा, आत्मा त तव्हां बि आहियो। केतिरी फालतू महिमा लिखी छॾी अथनि। साक्षात्कार थियो, अच्छा हुन सां प्रारब्ध छा थी।
कुछ भी न मिसलो ताकि चतुर्भुज जो साक्षात्कार थियो त छा तव्हां लक्ष्मी नारायण ठही वेंदव छा? एम ऑब्जेक्ट जो ये सिर्फ़ साक्षात्कार थींदा कि असांखे अहिड़ो ठहिणो। बाप जो भी छा साक्षात्कार थींदो, जीअं आत्मा स्टार आहे उहो बि स्टार आहे। ॾिसंदा आहिनि अर्जुन चई कि 1000 सूर्य सां बि जास्ती तेज आहे, मां सहन नथो करे सघां। अर्थात परमात्मा में एतिरी शक्ति हूंदियूं आहिनि जो अगरि हिकु साथ असां जीअं असां चाहियूं असां जल्दी जल्दी बाबा खे यादि करे पंहिंजे अंदरि सर्व शक्ति गुण ज्ञान धारण करे सघूं त आत्मा में एतिरी शक्ति भी त हुजणी खपे न। इन करे त एतिरी धीरे धीरे लॻंदो आहे न त बाबा त सभिनि खे संपन्न संपूर्ण ठाहे, लेकिन सभु पंहिंजी महिनत सां जेतिरो जेतिरो बाबा खे यादि कंदो, जेतिरी आत्मा ग्रहण करण जी शक्ति हूंदी उहा ई त ग्रहण करे सघंदी न। त अर्जुन जो चई 1000 सूर्य खां बि तेज होता, हुननि में अथाह शक्ति गुण ज्ञान है। त चई बस करो, हाणे ईअं त कुझु बि न आहे। अॻियां त ॾाढनि खे साक्षात्कार थींदो हुयो, जो ॿुधाईंदा हुया उहो साक्षात्कार थींदो हुयो। सम्झंदा आहिनि असांजी मनोकामना पूरी थी, परंतु हिननि सां कुझु बि फ़ाइदो न आहे। बाप चए थो मां राज्य सिखलाए करे तव्हां सभिनि खे पतितनि खां पावन थो ठाहियां। ईअं न कि मुर्दे में श्वास विझी छॾंदमि, बीमार आहे त जो डॉक्टर आहे उन वटि वञो। अच्छा त आया आहियूं तव्हांखे पावन ठाहिण, पावन ठाहो त पावन दुनिया में हलंदा, ज़रूर पतित दुनिया जो विनाश थींदो, तॾहिं त पावन दुनिया स्थापना थींदी। महाभारत लड़ाई खां पोइ छा थियो, कुझु बि रिज़ल्ट न ॾेखारींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। इहा नॉलेज कंहिंजी बुद्धि में न आहे, आत्मा जो ही ज्ञान न आहे। बाबा अची करे पुछंदा आहिनि आत्मा छा आहे, बाबा खे यादि कीअं करो। बाबा वंडर खाईंदा, सर्विस करण वारे ॿारनि खे बि आत्मा परमात्मा जो ज्ञान न आहे त ॿियनि खे छा ॿुधाईंदा हूंदा। हा, मुरली ॿुधाईंदा रहंदा आहिनि, टीचर्स बि नंबरवार हूंदियूं आहिनि, इन करे मुख्य जो ब्रह्मणी आहे उन्हनि खे मुक़ररु कबो आहे। लास्ट में चक्कर लॻायो, हिकु सां पुछो आत्मा जो रूप छा आहे, परमात्मा जो रूप छा आहे, सुपरवाइज करणी खपे। जेसि ताईं पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि न करनि त विक्रम कीअं विनाश थिए। मनुष्य बिल्कुल ही पत्थर बुद्धि आहिनि, उन्हनि खे पारस बुद्धि ठाहिण में महिनत लॻंदी आहे। दिलवाड़ा मंदिर में ॾिसो आदि देव जो कारो चित्र आहे, पोइ मथे स्वर्ग जा सीन ठाहे छॾिया अथनि। मंदिर ठाहिण वारो त करोड़पति आहे, ॼाणंदो कुझु न आहे। महावीर सेन आहिनि परंतु अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। जगदम्बा महारानी ठहींदी, आदि देव जी बेटी सरस्वती। मंदिर त अनेक ठाहिया आहिनि, सृष्टि माण्हू खुदि बि ॼाणंदा न आहिनि। पुजारी बि चईंदा आहिनि असां त संभाल लाइ वेठा आहियूं, मंदिर फलाणे ठाहियो अथई, असां छा ॼाणूं। मनुष्य ईंदा आहिनि, मथो टेक करे हली वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे केतिरी रोशनी मिली आहे पढ़ाई आहे मनुष्य सां देवता ठाहिण जी। मनुष्य गीता भवन ठाहींदा आहिनि, परंतु गीता के रची कंहिंखे बि पतो न आहे। वॾा वॾा करोड़पति वॾा वॾा मंदिर ठाहींदा आहिनि, ॼाणंदा कुझु न आहे। बाप अची करे सॼे ड्रामा जो राज असांखे सम्झाईंदा आहिनि। अच्छा ॿियो कुझु न सम्झो था त शिव बाबा खे यादि करो, इहो बि सुठो। बाप खे यादि कंदा आहियो, शिव बाबा आहे ही सभी आत्माउनि जो बाप। मरण समय शिव बाबा खां जे सिवाय ॿियो कुझु बि यादि न अचे त बि स्वर्ग में अची वेंदासीं। त बाबा चए तो कोई कम ॻाल्हि थोड़ी आहे, कोई घटि ॻाल्हि थोड़ी आहे। मरण जे समय असांखे सिर्फ़ु शिव बाबा यादि हुजे। पहिरियों त पंहिंजे खे निश्चय करणो आहे, उहो आहे उहो पोइ परम पिता परमात्मा, हुनजो नाम शिव आहे। आत्मा भी बिंदी रूप आहे, परमात्मा भी बिंदी रूप। जीअं आत्मा में 84 जन्मनि जो पाठ आहे, परमात्मा जो भी पाठ आहे पतितनि खे पावन ठाहिण जो। परमात्मा में उहो पाठ भरियल आहे। भक्ति में सर्व जी मनोकामना पूर्ण कंदो आहे। दिव्य दृष्टि जी चाबी मूं वटि आहे। ये भी ड्रामा में पाठ ठहियल आहे। नंदा भक्ति सां साक्षात्कार थींदो ई आहे। अशुद्ध कामनायूं शैतान अर्थात रावण पूरी कंदो।
ये त रिद्धि सिद्धि आदि सिखदा आहिनि उहे मुंहिंजो कमु न आहे जंहिंसां मनुष्य दुख पाइनि। उहे कामनायूं मां पूरी न कंदो आहे। भई माण्हू हिक ॿिए जे लाइ दुख जी कामना कंदा आहिनि न, उहो रावण पूरी कंदो आहे। हाणे सभु ॿार पुरुषार्थी आहिनि। 16 कलाक कोई ठहियो न आहे। जेसिताईं विनाश थिए तेसिताईं पुरुषार्थ हलणो ई आहे। कंहिंजी बि ताक़त न आहे जो चए कि 16 कलाक संपूर्ण ठही न सघंदा आहिनि। उहा अवस्था अंत में थियणी आहे। बल कोई रात ॾींहुं उथी करे वेही रहे परंतु ठही न सघे। हिन समय कोई कर्माती ठही वञे त शरीर छॾणो पए, सूक्ष्म वतन में वञी करे वेहणो पए। मूल वतन में त वञी न सघंदो। पहिरियों ब्राइड ग्रूम वञे पोइ असां ब्राइड वेंदासीं। उन्हनि खां पहिरियों कीअं वञी सघंदा आहियूं। बुद्धि में केतिरी बुद्धि बि केतिरी दुरांदेशी खपे। अर्थात विशाल तो प्रदान सोने जो बर्तन पारस बुद्धि। अच्छा मीठी मीठी स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार साक्षात्कार आदि जी आश न रख। निश्चय बुद्धि ठही पुरुषार्थ करणो आहे। पहिरियों निश्चय करणो आहे कि मां अति सूक्ष्म आत्मा आहियां। ॿियो आहे बीमारी आदि में बाप जी याद में रहणो आहे। ये भी कर्म भोग आहे। याद सां पंहिंजी आत्मा खे पावन ठाहिणो, पावन ठही करे पावन दुनिया में हलणो आहे। वरदान ज्ञान और योग जे बल द्वारा माया जी शक्ति ते विजय प्राप्त करण वारा माया जी जगत जी दुनिया में साइंस जो भी बल आहे। साइंस जो भी बल आहे, राज्य जो भी बल आहे, भक्ति जो भी बल आहे। लेकिन तव्हां वटि आहे ज्ञान ऐं योग जो बल। ये सभिनि खां श्रेष्ठ बल हूंदो आहे। ये योग बल माया ते सदा जे लाइ विजय प्राप्त कराईंदो आहे। हिन बल जे अॻियां माया जी शक्ति कुझु न आहे। माया जी त आत्मायूं कॾहिं स्वप्न में भी हार न खाई सघंदियूं। हुननि जा स्वप्न भी शक्तिशाली हूंदा। त सदा ये स्मृति रहे कि असां योग बल वारी आत्मा आहियूं, सदा विजयी आहियूं और सदा विजयी रहंदासीं। स्लोगन आहे कर्म कंदे कर्म जे बंधननि सां मुक्त रहण ही फरिश्तो ठहिणो आहे। कर्म कंदे कर्म जो बंधन मतलब कर्म असांखे खींचे न। असां कर्म बाबा जी याद में कर्म करूं था। जेस समय असां कर्म थी वियो बस वो बाबा जी याद में वापस वो असांखे खींचे न। सुठो थियो बुरो थियो कीअं बि थियो तॾहिं असां छा कहलाईंदासीं फरिश्तो। अच्छा ओम शांति।